हाँ बिलाल, केड़ियूं पियूं ख़बरूं हलन? अदा वठा अञा ताईं ॻोठ में ख़ामोशी आहे ऐं ॻोठ जूं सभु ॻीटियूं ख़ाली आहिनि ऐं सभु फ़ैसिले लाइ उतां अॻिते मौजूदु आहिनि। अञा ॻाल्हियूं न आहिनि निबरियूं। हाँ बिलाल, कमाल खान ऐं हाकिम खान हिते ॻाल्हियूं निबेरण लाइ कोन आया। हू गफ़ार खान खे मारण आया। जीअं मुनासिब मौक़ो वठी करे हू उनखे मारे विझंदा। अञा ताईं उन्हनि अहिड़ो क़दम नाहे खयों। जेकॾहिं गफ़ार खान मारिजी वञे हा त सॼे ॻोठ में भॼ भॼां शुरू थी वञे हा। गफ़ार खान के मारण जे लाइ ॿ हाण खपनि, ॿ। कमाल खान इन्ही बुडतर में हूंदो त इनखे हिते मारियां या न। मूंखे नथो लॻे त कमाल खान इहा ग़लती हिते कंदो। कमाल खान वॾो शैतान माण्हू। पहिरियां हू ॻाल्हियुनि मां इहो महसूसु कंदो त ॻोठ वारा गफ़ार खान सां हमदर्दी रखनि था या न। जॾहिं उनखे ख़बर पई त ॻोठ वारनि जी हमदर्दी गफ़ार खान सां न आहे त पोइ हू गफ़ार खान खे मारे करे पंहिंजे ॻोठ वारनि जे मथां दहशत विहारे छॾींदा। बिलाल, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जॾहिं ॻोठ में भॼ भॼा शुरू थी वञे त तूं उतां निकिरण जी कजां। ठीकु आहे अदा वठा, मां इहा ख़बर ॿुधी त निकिरी ईंदुसि। पर जेसिताईं फ़ैसिलो न थिए तूं उतां न निकिरजांइ, छो त थी सघे थो त कमाल खान वारा गफ़ार खान खे मारण में साहब न रखनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।